अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल जहांगीर जी तव्हांखे अॼु वॾी खां वॾी अपडेट ॾींदा हलूं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। त असां अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ बहितरीनु हिकु सीरियल ड्रामो आहे जंहिंमें मजू सतार लाड़ बहितरीनु कैरेक्टर कयो आहे ऐं ॿिए तरफ़ त इन वॾेरे बि बहितरीनु कैरेक्टर कयो आहे, छाजे करे जो वॾेरो ही सही आहे ऐं पाण रात जो शहीद आहे, लेकिन हिन ज़बरदस्त कैरेक्टर कयो आहे ऐं हीउ ड्रामो बहितरीनु आहे। त हीउ ड्रामो जी कहाणी आहे न्याणी खे नाहे पढ़ाइणो ऐं उन्हनि खे ग़ुलाम करे रखिणो आहे, जेको सिंध में अक्सर ॾेखारियो वेंदो आहे ऐं ॿाराड़ी में ॾेखारियो वेंदो आहे त छोकिरियूं वाक़ई स्कूल न वेंदियूं आहिनि, न्याणियूं शहर वेंदियूं आहिनि स्कूल पढ़णु। बहरहाल वॾेरा चाहिनि था त इहे शहर पढ़ंदा त असांजी ग़ुलामी कोन कंदा ऐं अणपढ़ियल हूंदा त असांजी ज़रूरु ग़ुलामी कंदा, ऐं अगरि ॻोठ वारा पढ़ियल लिखियल हूंदा त असांजी ग़ुलामी कोन कंदा। उन जे करे दोस्तो हीउ पढ़ाइण लाइ इनकार पियो करे। अहिड़े हिसाब सां दोस्तो इन जी कहाणी अथव। हीउ हिकु बहितरीनु ड्रामो आहे जहांगीर। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न